टंडुजाम शहर में गैर कानूनी पेट्रोल जो विकिरो सरेआम थी वियो। सखी वाहाब में 17 मंगी नाले शख़्स जो गैर कानूनी पेट्रोल पंप के बाहि लॻी वियो। पेट्रोल पंप के बाहि मोटरसाइकिल तेल ऐं ॿियो सामान सड़ी राख थी वियो। बाहि पूरी दुकान के लपेट में आणे छॾियो। बाहि लॻण सबबि हर पासे जे दुकाननि ऐं घरनि खे नुक़सान जो अंदेशो दरपेश। पेट्रोल पंप के लॻल बाहि जे करे भर पासे जा दुकानदार पंहिंजा दुकान ख़ाली करे भॼी विया। शहरी जो चवणु आहे त ॻुधियल आबादी में गैर कानूनी पेट्रोल पंपनि जो रुझान वधी वियो आहे। जानी माली नुक़सान जो अंदेशो। इंतिज़ामिया बि अहिड़ी गैर कानूनी अमल ते को बि एक्शन नथी खणे। टंडुजाम शहर समेत मूसा खटियाण, टंडो केसर, खेसा, नमोरी, आबड़ी, दरिया खान, नाहियो, कुनर ऑयल फील्ड, पसाइकी ऑयल फील्ड, खटियाण स्टेशन समेत केतिरनि ई हंधनि ते गैर कानूनी पेट्रोल पंप खोलिया विया आहिनि, जेके केॾी महिल बि वरी तबाही जो कारण बणिजी सघनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।